नाज़रीन अहम ख़बर वफ़ाक़ी हुकूमत पारां पाक ऑस्ट्रेलिया मैच ॾिसण लाइ अपोज़िशन खे मुफ़्त टिकट ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अपोज़िशन वारा हमेशह अवाम ख़िलाफ़ बीहंदा आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन वारनि खे ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान विच में मैच ॾिसण लाइ मुफ़्त में टिकटूं ॾींदासीं, अचनि मैच ॾिसनि। फवाद चौधरी चयो त मुख़ालिफ़ धुर वारा अचनि मैच ॾिसनि खेनि चांहि बि पीआरींदासीं। फवाद चौधरी चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु या सुभाणे पाक ऑस्ट्रेलिया मैच ॾिसण स्टेडियम ईंदो। फवाद चौधरी चयो त पाकिस्तान में क्रिकेट बहाल थी रही आहे। पाकिस्तान ऐं भारत में रांदियुनि खे हथी ॾियणु चाहियूं था। आगाह कयूं पिया वफ़ाक़ी हुकूमत पारां पाक ऑस्ट्रेलिया मैच ॾिसण लाइ अपोज़िशन खे मुफ़्त टिकट ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अपोज़िशन वारा हमेशह अवाम ख़िलाफ़ बीहंदा आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन वारनि खे ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान विच में मैच ॾिसण लाइ मुफ़्त में टिकट ॾींदासीं, अचनि ऐं मैच ॾिसनि। फवाद चौधरी चयो त मुख़ालिफ़ धुर वारा अचनि मैच ॾिसनि खेनि चांहि बि पीआरी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु या सुभाणे पाक ऑस्ट्रेलिया मैच ॾिसण स्टेडियम ईंदो। फवाद चौधरी चयो त पाकिस्तान में क्रिकेट बहाल थी रही आहे। पाकिस्तान ऐं भारत में रांदियुनि खे हथी ॾियणु चाहियूं था। नाज़रीन खे आगाह कयूं पिया वफ़ाक़ी हुकूमत पारां पाक ऑस्ट्रेलिया मैच ॾिसण लाइ अपोज़िशन खे मुफ़्त में टिकट ॾियण जो ऐलान कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अपोज़िशन वारा हमेशह अवाम ख़िलाफ़ बीहंदा आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन वारनि खे ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान विच में मैच ॾिसण लाइ मुफ़्त में टिकट ॾींदासीं, अचनि मैच ॾिसनि खेनि चांहि बि पीआरी वेंदी। सऊदी पाकिस्तान जी मेहमान टीम पारां पाक ऑस्ट्रेलिया मैच ॾिसण लाइ अपोज़िशन खे मुफ़्त में टिकट ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अपोज़िशन वारा हमेशह अवाम ख़िलाफ़ बीहंदा आहिनि। नाज़रीन अव्हांखे अहम ख़बर ॾियूं जोहरी प्लांट नाज़रीन हेडलाइन सां वठी क़ौमी टीम पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में नाज़रीन हेडलाइन सां वठी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं।